इन्नल अबरार लफी नईम व इन्नल फुज्जार लफी जहीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह पाक असांजी तहांजी हे विख सभिनी जी क़बूल फरमाए। अल्लाह पाक जे हुजूर में उन जे रहमतूं उन रब करीम खां पिनण आया आहिनि। पंहिंजे लाइ बि पंहिंजे बचड़न अहल अयाल जे लाइ बि पंहिंजे दोस्तन पाड़े वारनि जे लाइ बि पर सॼी उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जे लाइ अॼु असां सभई या नियत करे वेहूं था त रब करीम सरकार जी सॼी उम्मत बख़्शे ॾे। पर ख़ुसूसन अॼोकी मजलिस अॼोको जलसो फ़कीर मुमताज़ जे तरफ़ खां पंहिंजे वालिद अब्दुल हकीम मशहूरी रहमतुल्लाह ताला अलैहि, अल्लाह उन ते रहमतू फरमाए, उन जे ईसाले सवाब जे लाइ खैरो खैरात में कई वई आहे ऐं नसियल तरीक़ो मदीने जे साईं जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हे सुहिणी नेक महफ़िल बि रखी वई आहे। दुआ भी थींदी उन जे मग़फ़िरत जे लाइ, पंहिंजे बख़्शिश जे लाइ। त हे बेहतरीन तरीक़ो आहे जंहिंमें मुसलमाननि खे दीन जूं ॻाल्हियूं बि ॿुधायूं वेंदियूं। ॿिन्ही जहाननि जे सरदार अड़ियनि जे आधार फरमायो आहे। हिकिड़े भेरे असां बि सगोरो थो रिवायत करे त सरकार जो आया त महकंदा आया। महबूब महकंदा त सदाई हुया। महक समझे तो न माना सरकार में खुशबू। हीअं कंहिंखे पंहिंजो हथ मुबारक ॾींदा त असां बि सगोरा चवनि था त को वक़्तु हथ मां खुशबू न वेंदी। महकंदा माना ख़ुशि थींदा आया। असां सगोरो थो चए त अची असांखे पंहिंजे ख़ुशी जो सबबु ॿुधायूं त अॼु मां वटि जिब्राईल आयो। पोइ मूंखे चई त अल्लाह साईं फरमाए थो त मुंहिंजा महबूब छा तूं इन ॻाल्हि ते ख़ुशि न थींदे? चइबो आहे न कॾहिं जीअं असां पंहिंजे कंहिं प्यारे पुटड़े खे चऊं बचड़ा छा तूं ख़ुशि न थींदे त अॼु फलाणी शइ थो ॾियां, चवंदो अबा ॾाढो ख़ुशि थींदो। मुंहिंजा महबूब छा तूं इन ॻाल्हि ते ख़ुशि न थींदे त जेको तोते हिकिड़ो भेरो दुरूद पढ़े त मां रब 10 रहमतूं ॾियांसि। असां पढ़ियो हिकु भेरो, ज़बान चुरी हिकु भेरो, उन्ही महबूब जे लाइ जेको पाण रहमत लिल आलमीन आहे। अल्लाह जे हुजूर में दरख़्वास्त कईसे पंहिंजे आका जे लाइ हिकु भेरो तुंहिंजो उम्मती तोते दुरूद पढ़े त 10 रहमतूं ॾियांसि, 10 गुनाह माफ़ कयांसि। त आप बुलंद आवाज सां जेके वेठा आहियो अॼु दुरूद शरीफ पढ़ त अॻ में इहा रहमत मिले। बुलंद आवाज सां सभई पढ़ो, नंढा वॾा। अल्लाह ताला फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल अबरार लफी नईम व इन्नल फुज्जार लफी जहीम। अल्लाह भी सच्चो आ, उन जो महबूब भी सच्चो आ, त रब जो कलाम कुरान भी सच्चो आ। अल्लाह पाक तो फरमाए त मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे उम्मत खे पंहिंजे बाननि खे
अगते जी खबर था बुधायूं त जे कदह नेकियूं कंदा सवाब जा कम कंदा मां रब जी फरमा बरदारी कंदा तो महबूब जे शरीयत ते अमल कंदा इहा नेकी आ। पो जॾहिं उन्हनि खे मौत ईंदो उहे कब्र में ईंदा वरी क़यामत थींदी। अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि नेकियुनि करण जे करे वॾियूं नेमतूं अता कंदो मान। सच्चा अॻिते जी ख़बर आहे ऐं व इन्नल फुज्जार पर जेकॾहिं को काफरा या वरी गुनहगार ऐबदार गाफिल जाहिला नमाज दे ख्याल नाहे मस्जिद दे ख्याल नाहे कुरान मजीद जे तिलावत दे ख्याल नाहे जिक्र अज़कार अल्लाह जा करण दे ख्याल नाहे रब जा हुक्म फरमा बरदारी करण में ख्याल नाहे पंहिंजे नफ्स खे तो पाले शैतान खे तो पाले दुनिया के सब कुछ तो समझे। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं मौत ईंदुसि त पछताईंदो। जेके गुनहगार ऐबदार हूंदा रब करीम फरमाए थो मुंहिंजा महबूब मां पंहिंजे कलाम पाक में उन्हनि जे लाइ फरमाया थो उन्हनि खे ॿुधाए छॾ त उहे बाहि में पवंदा। अल्लाह ताला आगाह फरमायो मदीने जे सोने साईं हर का शे चिट्ठी करे ॿुधाई कुर्बान वञूं मदीने जे सोने साईं जे हिन उम्मत सां मोहब्बत करण तऊं शफ़क़त करण तऊं अबो अम्मा भी एड़ो प्यार न करे एड़ी शफ़क़त न करे जेको तुंहिंजो असांजो आका पंहिंजी उम्मत सां प्यार थो करे। असां पंहिंजे बच्चन खे ॿुधाईंदा आहियूं पुत्र यो हेॾे न वञजाए हेॾे न वञजाए हीअं न कजाए। पोइ मासूमड़े खे ख़बर न हूंदी आहे पोइ उहो चवंदो आहे बा छो न कयां पुट तोखे ख़बर कान्हे पर एॾे नुक़सान आहे माना उन्हनि खे अॻ में ॿुधाईंदा आहियूं पुट हीअं न कजाए। वरी वॾड़ा थींदा आहिनि अञा ॿुधाईंदा आहियूं हुकूमत ॿुधाईंदी आहे पंहिंजे अवाम खे बाबा हीअं न कजो हिन पावर जी तार खे हथ न हलाइजो ख़तरो आहे हे हीअं न कजो ख़तरो अथव हे हीअं न कजो सज़ा मिलंदव अख़बार में होशियार कयो बाबा और ते हाणे आवाज़ ते फोनुनि ते न वञिजो त दाड़ेल खणी वेंदव माना होशियार कयो वियो। हाणे जो अहिड़ो होशियार कयो वञे त इहो थोरो आहे या न तुंहिंजे असांजे आका भी होशियार करण फरमायो घोर वञूं मदीने जे सुहिणे साईं जे इल्म तऊं तॾहिं त सुन्नी चवंदो आहे त सरकार खे इल्म ग़ैब जो अल्लाह ॾेई छॾियो आहे। डॉक्टरनि ॾे वेंदे डॉक्टर ॿुधाईंदा अदा फिलाणी शइ खाईंदे त फिलाणी बीमारी थींदई उन में फिलाणो असर आहे हिन में गर्मीअ जो असर आहे हिन में सर्दीअ जो असर आहे मौसम हेड़ी आहे हे न खाइजांइ हे असर पैदा थींदई। मदीने जो सुहिणो साईं भी पंहिंजी उम्मत खे थो ॿुधाए। सरकार फरमाइन था हिकड़ा 5 गुनाह आहिनि मुंहिंजा महबूब फरमाइन था आका फरमाइन था ये 5 गुनाह जेकॾहिं मुंहिंजी उम्मत कंदी त हे 5 तकलीफ़ूं थींदसि। ये ॿुधी छॾियो इन्हनि खां परे थियूं त उन तकलीफ़ खां बचूं। सरकार अबद करार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था जह भी कौम में जाथे भी यानी जह भी शहर में जह भी मुल्क में जे कदह फहाशी पैदा थींदी उरियानी पैदा थींदी। फहाशी समझो था किनियूं गालियूं गारियूं उरियानी माना उघाड़प ज़ना ऐं ॻाल्हाइण किन्नू जीअं अॼुकल्ह मुल्क में ॾिसो था हर कंहिं वटि मोबाइल पई आहे उन में उघाड़ा फोटू उन में किनियूं ॻाल्हियूं
ॿिया बि अहिड़ा घणा आहिनि औरतूं बेपर्दे मर्द बेलगाम इहा उरियानी व फहाशी आहे इहा मौलवी मुला तव्हांखे नथा झलनि उन्हनि ते ठीको न पियो आहे इहो रोके थो मदीने जो साईं मुंहिंजा आका फरमाइनि था त जंहिं बि क़ौम में उरियानी पवंदी फहाशी पवंदी आम थी वेंदी उन क़ौम में अहिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं पैदा थींदियूं जो न उन बीमारियुनि जी दवा लभंदनि न को दवा लॻंदनि अॼु ॾिसे थो न कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं निकिरी पयूं आहिनि दवाऊं नथियूं लॻनि अस्पताल में ला इलाज डॉक्टर ट्रिको पंजो कयूं मिड़ो पिया था हलाइनि दवा कान्हे ये बीमारियूं अॻे न हूं जॾहिं उरियानी फहाशी आम न ही त इहे बीमारियूं बि न हूं ये बीमारियूं पोइ आयो थी सरकार त कुर्बान वञूं अॼु बि जेकॾहिं इहा शइ तूं छॾे त वरी साॻो बेटा साईं तो फरमाए त मणिया तूं कीअं मेरो थिए तू त होए बि सजण वटि या फकी इन्ही फर्क जी हुई बि हबीबन जे हट सजण त सबा जो घणो हिकड़ी हिकड़ी शय महबूबन सुड़ाई आ त मुंहिंजा उम्मती हीअं न कजाए पर असां पाण उहे कम था कयूं सजण त सबा जो घणो पर तो में हूंदी का घट हाणे आदत इहा मटे त इन मेरियाईअ में भी तूं मान लही तो जो असांजो आका तो फरमाए ॿियो नंबर गुनाह था फरमाइनि उन जी शामत था ॿुधाइनि उन जो छा असर थींदो ॿुधाइनि था पाण फरमाइनि था जॾहिं बि का क़ौम माप में ऐं तौर में घटिताई कंदी कमी कंदी त पोइ उन क़ौम में ॿ बीमारियूं पैदा थींदियूं ॿ मर्ज़ पैदा थींदा ॿ उन्हनि जे मथां मुसीबतूं पैदा थींदियूं हिकु ॾुकर ॿियो महांगाई हाणे अॼु दुकानदारनि खां पुछ माप तौर में घटिताई वञ पेट्रोल पंप ते पेट्रोल पूरो न मिलंदो वञी गेह वठ 2.5 किलो जो 5 किलो जो 15 किले जो थेलियूं जेतिरो लिखियल आहे उन खां मिड़ई घटि हूंदो वञ कपिड़ो वठण जेका कपिड़े जी क़ीमत आहे उन मयार खां थोरो घटि इहा कमी आहे इहा माप ऐं तौर जी घटिताई आहे ईअं हर शइ में जेकॾहिं मजदूर मजदूरी ते वियो वरतई 300 रुपया कम ॾसई हेतिरो ओतिरो न कयई त इहा बि कमी आहे हर शइ में सरकार फरमाइनि था त छा असर थींदो इन शइ जो महांगाई ऐं ॾुकर पैदा थींदो अड़े अन्न ईअं था लहनि कमंद ईअं था लहनि फुटियूं ईअं थियूं लहनि जो 2-3 साल क़ौम खाए त बि न खुटनि त बि 12 महीना पूरा नथा थियनि त पैसा विया शइ चढ़ंदी थी वञे गरीब आज़ार में पवंदा था वञनि माण्हू आज़ार में पवंदा था वञनि कंहिंखां बि महांगाई कंट्रोल में नथी अचे अॼु बि इहो माप तौर में घटिताई छॾ त महांगाई ठीकु थी वेंदी मुंहिंजा आका फरमाइनि था जॾहिं ज़कात ॾियणु छॾे ॾींदा जॾहिं बि का क़ौम ज़कात मुस्लमान ई ॾींदा ॿिया त कोन ॾींदा ज़कात ॾियणु छॾे ॾींदा अॼु माण्हू ज़कात नथा ॾियनि 12 महीने जो हिसाब नथा कनि आमदनी जो हिसाब नथा कनि सोन चांदी जो हिसाब नथा कनि पंहिंजे माल जो हिसाब नथा कनि ज़कात केरु ॾिए सरकार फरमाइनि था त मींहं रहमत जा न पवंदनि जे जानवर न हुजनि चौपाया त इहो मींहुं बि न पए हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ पियो करे मुंहिंजा मौला कीअं ख़बर पए त राज़ी आ कीअं ख़बर पए त असांखां ग़लती थी वई आहे कावड़ियो अल्लाह ताला फरमायो त नबी जेकॾहिं
बेमुंदायता मींह पवन त मां कावड़ियल पर मुंदायता मींह पवन त मां राज़ी वठी जो मींह पवन त हल बाबा हर का शे गुम लगी पई सरकार था फरमाइन पिया जॾहिं भी का कौम अल्लाह सां ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजा कयल वाइदा टोड़ींदी त अल्लाह ताला धारन कौमन मां दुश्मन उन्हनि जे मथां मुसल्लत कंदो जेके उन्हनि जा माल लुटे फुरे खणी वेंदा अॼु अल्लाह सा वायदो ला इलाहा इल्लल्लाह हर मुसलमान वायदो कयो तो खौ सवा को अल्लाह कोने हिकड़ो अल्लाह तू इबादत तुझी थींदी हुकुम तुझा हलदा मुल्क तुझो मालिक तू शहनशाह तू जे तू फरमाइंदे उं थींदो मदीने जो साईं तुझो रसूल तुझो महबूब जेको हुकुम अखियुनि ते महबूब फरमाइन नमाज पढ़ो असांखे नमाज प्यारी नहीं यो अहद भगो से न भगो से पंहिंजे मालिक सां जंहिं विषय ते अजु उबतड़ लगी पई सरकार फरमाइन दाढ़ी रख असां न रखूं महबूब फरमाइन गैरन सां मुशाबिहत न कयो असां मुशाबिहत कयूं हर उहो कम था कयूं जंहिंजी असांखे मन हर उहो कम नथा कयूं जंहिंजो हुकुम इहो अहद टोड़ना त अॼु मुल्क जे मथां धारिया मुसलत लगा पिया आहिनि कंहिं महिल IMF कंहिं महिल ॿिया आहिनि असांजा माल लुटियूं खयूं था वञनि सरकार जो फरमान सच बिरादरान इस्लाम तुझो असांजो आका फरमाए थो जॾहिं हुकुमरान जॾहिं का बि क़ौम फैसला कंदी उहे फैसला क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ न हूंदा हाणे कोर्टुनि में तो क़ुरान ऐं सुन्नत ते फैसलो ई कोन्हे बाबा वाला कहिड़ो अंग्रेज़नि वारो कानून तो हले पर ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे ॾे जंहिं महिल मिल्कियतुनि जी विरासत थी थिए अड़े न्याणियुनि खे हिसे न ॾियण जे लाइ बिरादरी फैसलो थींदो बाबा छो शरीयत वारो फैसलो छो न थींदो तहरीर निकिरंदी फतवा निकिरंदी हर कंहिंजो हिसो निकिरंदो न असां न्याणियुनि खे न ॾींदा आहियूं असां में रवाज न आहे इहे फैसला असांजे हिन ज़िंदगी में भी इहो त होॾे भी इहो सरकार फरमाइन था जॾहिं क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ फैसला थींदा त पोइ छा थींदा सदाई माण्हू विढ़ियल ख़ल्क़ सदाई विढ़ियल हूंदी हाणे मांखे ॾस त इहे ॻाल्हियूं अॼु ॾिसूं था या नथा ॾिसूं इहो त कम आहे हित सुणा हित यो महबूबन फरमायो त इहे असर त थींदा हिते अल्लाह तो फरमाए लफी जहीम क़यामत में वरी उन जो छा थींदो क़यामत में महबूब था फरमाइन अल्लाह तो फरमाए क़यामत में त थींदी दोज़ख हे हित तुझे असांजे आका खे अल्लाह ताला इल्म गैब जो अता फरमायो सरकार जेको कुछ फरमायो सच फरमायो हिकड़ो वाक्यो बुधाया तो इन मो खबर पवंदई त तुझे असांजे आका खे अगते जो इल्म भी आहे त महबूब जी हर गाल सच्ची भी आहे मिन्ना जो मैदान मिन्ना मिना बुधी तम मक्के शरीफ मस्जिद जे अंदर तुझा असांजा आका तशरीफ फरमाहिन सरकार जे खिदमत में ब असहाबी आया हिन अची अर्ज़ था कने अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तहां खां कुछ पुछण चाहियूं था हाणे हीअं जो ब माण्हू अचनि साईं असां कुछ पुछण चाहियूं था त जेस ताईं ॿुधाइनि त पोइ ख़बर पवंदी न अगे तो कान पवंदी जियां सरकार सां मिलिया साईं असां तोखूं कुछ पुछण चाहियूं था त तुंहिंजे असांजे आका उन्हनि खे फरमायो त भला जेकॾहिं तव्हां चओ त मां तव्हां खे उन्हनि सुवालनि जी पाण ख़बर ॾियां जेको तव्हां मूंखां पुछण आया आहियो हाँ बेली यकीन कर
त तुंहिंजे असांजे आका खे रब करीम इल्म गैब जो ॾिनो आहे। हे अहले सुन्नत वल जमायत हक़ ते ऐं मोहब्बत वारे गुलाम जो कम आहे त सदाई पंहिंजे आका जो शान ॻाए। अड़े असांखे त महबूब जूं इहे ॻाल्हियूं नज़र थियूं अचनि पिटिया तूं खे कहिड़ियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं जंहिंमें वेही साबित कंदो आहे त महबूब खे ख़बर न पई। तू कहिड़े क़िस्म जो उम्मती? मदीने जा सोना साईं था उन्हनि खे फरमाइनि त जेकॾहिं तव्हां चओ तव्हांजी दिलि घुरे त मां तव्हांखे ॿुधायां मां कहिड़ा सुवाल कंदो उन्हनि जी ख़बर ॿुधायांव। उन्हनि अर्ज़ कयो त भली असांजा आका तूं पाण असांखे सुणाए इरशाद फरमाए त असां तोखां छा पुछण आया आहियूं। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायुनि त तव्हां मूंखां पुछण आया आहियो। ॿुधजाए हे हे मदीने जे साईं जे शान खे असां मुला मौलवी सम्झंदा। पाण फरमायूं तव्हांजो पहिरियों सुवाल इहो दिल में त जो मदीने जे साईं खां अल्लाह जे नबी खां पुछा था कयूं त हे जो बैतुल्लाह वञूं था त सवाब कहिड़ो आहे। मता कंहिंजे चवण ते लॻे कंहिं कम्युनिस्ट जे चवण ते कंहिं मुल्हिद जे चवण ते कंहिं बेख़बर जे चवण ते त अदा वञी भितियुनि खे घुमी आयासीं छो था वञूं। इहे चवण वारा अॼु अथी ईअं नाहे जेको अॻ में ख़बरूं थो ॿुधाए उन जी ॻाल्हि ॿुध। सचो बि त हुआ न। सरकार था उन्हनि खे फरमाइनि त तव्हां मूंखां पहिरियों पहिरियों सुवाल पुछण आया आहियो त बैतुल्लाह वञण जो सवाब कहिड़ो आहे। ॿियो तव्हांजो सुवाल इहो आहे त जेको काबतुल्लाह शरीफ़ खे तवाफ़ था कयूं हीअं फिरूं था असांखे त रुॻो फिरण नज़र थो अचे। अल्लाह जे नबीअ खां पुछूं भला तवाफ़ जो अजर कहिड़ो आहे। हाय ॾिस त सही सॼी आहीने वांगुरु ख़बर था ॿुधाइनि मदीने जा साईं। मुंहिंजा सोना सरकार फरमाइनि था उन्हनि खे तव्हांजो टियों जेको सुवाल आहे उहो इहो आहे त सफ़ा ऐं मरवे ते जेका सही था कयूं जेको हीअं वञूं था तिखा तिखा वरी डुकूं बि था विच ते वरी अचूं था 7 भेरा चकर था ॾियूं इन्ही जो भला कहिड़ो बदिलो आहे। ऐं तव्हांजो चौथों सुवाल इहो आहे हे जो हज ते था अचूं अची अरफात ते बीही रहियासीं वक़ूफ़ था कयूं उते तरसूं था नाई ॿारे ॾींहुं ॾहीं जी राति इहो जेको अरफात ते बीहण आहे इन जी जज़ा कहिड़ी आहे। ऐं जेको शैतान खे उहा पथरियूं थियूं नज़र अचनि हिकिड़ो ठुलड़ो थो नज़र अचे उन्ही खे वञी था पथरियूं हणूं इन्ही पथरियुनि ते कहिड़ो अजुर आहे। वरी कुर्बानी था कयूं पंहिंजे खीसे मां ख़र्च था कयूं जानवर था कुर्बान कयूं इन्ही कुर्बानी खां इंसान खे कहिड़ो सवाब मिलंदो। महबूबन इन्हनि खे इहे 6 ॻाल्हियूं ॿुधायूं त इहे तव्हां सुवाल माने खणी आया आहियो त उन्हनि ॾिसी चयो त ख़ुदा जो कसम हैरान थी विया अर्ज़ कयूं त ख़ुदा जो कसम असां इहे सुवाल खणी अल्लाह जा नबी तो वटि हाज़िर थिया हुआसीं। हाय हाणे मां रड़ियूं करे न सघां न त गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा थो ॻुझा राज़ ॼाणे अॻे ई सुणाए जो थींदो सुभाणे। 6 सुवाल दिल में हा अलाए कहिड़ी ॻाल्हि पुछण आया हा सभु 1 to all A to Z सभु सुवाल सरकार उन्हनि खे ॿुधाइनि था तव्हां हे मूंखां पुछण आया आहियो हैरान थी था चवनि त अल्लाह जो कसम असां इहे ई सुवाल खणी आया। हाणे मां हिकिड़ो सुवाल तोखां थो कयां जंहिं महबूब उन्हनि जे दिलयुनि जा सुवाल ॿुधाया दिलयुनि जा सुवाल ॿुधाया हा त पोइ जवाब बि इन्ही महबूब जा सचा हूंदा या हाँ असा अहले सुन्नत वल जमायत वारा जो
ये खुशी में चवंदा आहियूं त मदीने जा साईं तोखे अल्लाह इल्म गैब जो ॾिनो आ पो घणनि खे ख़बर न पवंदी आ हिन हुन जे चवण ते मुंझी पवंदो आ अॼु यादि रखी छॾ जन खे मुर्शिद कामिल मिलियो आ मुर्शिद कामिल वटि फैज़ मदीने जे साईं वारो खुश नसीब जमायत कासमी जमायत जन जो मुर्शिद कामिला आलिम बेबदल आलिम रब्बानी ऐं मां छा ॿुधायां इश्क बि उहो जो धारन शायदि ॾिनियूं त आशिक़े रसूल हिकिड़ो वार बि शरीयत खां ॿाहिरि न मां उन जे फैज़ जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां फ़क़ीर खुश नसीबा अल्लाह मुर्शिद कामिल ॾिनो थी हिन जे दामन खे न छॾे छो थो दुनिया वारनि जे ख़ुशि करण लाइ ताज लायूं वते छो नथो निमाज़ पढ़े या ताज मथे ते हुजई हर वक़्तु हुजई हिन ताज सां जंहिंखे वणे थो उहो तुंहिंजो असांजो सजण आहे न त असांजा सजण इहे काथे आहिनि मुर्शिद कामिल जहिड़ी नेमत हिन दौर में रब असांखे ॾिनी आहे मदीने जे साईं जे दुआ सां मिली आहे मदीने जे साईं जो शान तोखे हिन दुनिया में हीअं ॾेखारींदो त मुर्शिद कामिल ॾेखारींदो असांजा सुहिणा साईं मशहूरन वारा साईं मदरसो सोनो जतोई शरीफ में पढ़िया पाकिस्तान ठहण खां अॻु में एॾा अदीब पंहिंजे उस्ताद जी दरगाह ते जॾहिं बि वेंदा हुआ पंहिंजे कदमनि मुबारकनि मां पंहिंजी जुती मुबारक लाहे पंहिंजा पेर मुबारक खाली करे पोइ वेंदा जतोई ज़ात जो अदब कंदा हा पर शहर वारनि जो अलाए त छा अदब कंदा हा साईं जा माइट अचनि साईं जी औलाद अचे उन्हनि जो अदब बि ॾाढो कनि उन्हनि खे दावत बि भली खाराइनि ऐं ख़र्ची बि तमामु घणी ॾियनि हाणे साईं जो पोटो आहे अॼु त अछड़ी ॾाढी साहे इहे नौजवान हा चए थो मां ऐं मुंहिंजो भाउ हाणे असां आहियूं त छोकिरा पर नई ॾाढी लथी आहे हाणे असां चयो हलो दरगाह मशहूर शरीफ मशहूर वारे साईं ॾे था हलूं भलियूं मानियूं बि खाई ईंदासीं वॾा पैसा बि वठी ईंदासीं साइकिल ते निकितासीं तॾहिं साइकिलियूं हाणे सोने जतो शरीफ खां हलिया मंझंदि त थी वई आहिनि उते मानी बि न खाधऊं त दरगाह ते भलियूं मानियूं खाईंदासीं निकिता या हण हणा इहे ॿ टे मैल हणी चे दरगाह ते पहुतासीं रस्ते में साइकिल में पंचर थी पई ख़राब थी पई देर थी वई समझी वियासीं त नंगर हली वियो हूंदो हाणे तॾहिं गैसूं त कोन काठियुनि ते नंगर थी वियो चे नंगर हली वियो हूंदो ख़ैर आहे बुख बि ॾाढी लॻी पर चोसे पोइ बि साईं ख़र्ची एॾी ॾींदो जो वरी 2-3 महीना ते खपंदी कान अची पहुतासीं दरगाह शरीफ ते मशहूर वारा साईं मस्जिद शरीफ में वेठा हा अञा सबक शुरू न थियो आहे हीअं जो वञी पेरे पियासीं असांखे भाकुरड़ा पातऊं असांजा हथ चुमियूं असांखे पेरे पिया असांखे भरिसां विहारे अॻ में फरमायूं तव्हांखे बुख लॻी आहे छा लॻी आहे हाणे बुख जी त ॻाल्हि ई न पिया कनि समझी मुर्शिद कामिल मिलई त तोखे ख़बर पए त मदीने जो साईं जो शान चाहे अड़े अॻ में अंधायूं असांखे रूहानी दुनिया जी ख़बर कान्हे जीअं नाबीन खे को आंगुर खां वठी हलण वारो हुजे त दग पार कराए छॾेसि मुर्शिद कामिल मिलंदी त अंदर जूं अखियूं मिलंदी साईं तव्हांखे बुख ॾाढी लॻी आहे चयूं साईं जाई बि ॾाढी बुख लॻी आहे चए असां हया खां न पिया चऊं त साईं खे कहिड़ी ॻाल्हि कयूं नंगर हली वियो हूंदो पोइ पाण फरमायूं छोकिरे खे वञ बाबा नंगर हली वियो आहे महजी मानी खणी आहे मां न खाधी आहे महजी खणी आहे ॾाढा ख़ुशि थियासीं साईं जे लाइ त वॾा माल हूंदा साईं जे लाइ थोरो ई हूंदो हाणे बि दावत थींदी आहे त घणा फ़क़ीर ते ज़ोरी वेहंदा आहिनि त माल त हिन खे कराईंदा ऐं आहे बि असांखे त जाई सुठी मानी कराईंदा आहिनि साईं सो चई त वेठासीं मानी हावेली तूं खणी आयो ढकियल हीअं जो खुली
त अधु चिल्लो जूअर जो, सो भी जूअर जो अधु चिल्लो, सॼो भी न, हिकिड़ो बिह हेतिरो थोरो साग। हे साईं मशहूर साईं जी मानी आई आहे, चई हाणे बुख एॾी लॻी त सियाणा चवंदा आहिनि त बुख में बसर भी भला था, पर दिल में चोसे त हाणे ड्रव त वही कोन थींदो। ऐं पाण सम्झे थो त नौजवान छोकिरा जण खे अधु चिलो ॾे बुख सो हुजे न, सो बि साइकिल हलाए अचनि ॿ टे महिल, त इहे त बाजण त कुतर वारी मशीन लॻी मानी खे। हा एॾो हाज़मो तेज़ थी वेंदो आहे। दिल में चोसे ड्रव त कोन थींदो। चई सही मानी असांखे भरिसां विहारियऊं, साईं इथू खाओ, सराकी ॻाल्हाईंदा आहिनि। चई सही अची छिकियोसीं मानी खे खाई खाई। चई हेसि ताईं ड्रव थियो, मानी अधु पूरो न थियो। ओ या थी बरकत अल्लाह से जे दोस्तन से। अरे वे व्यापार न कन त न कन, दुनिया जो कम न कन त न कन, उन्हनि वटि गाॾियूं बि हूंदियूं, उन्हनि वटि हर शइ बि हूंदी, छो त उन्हनि वटि उहा बरकत आहे मथां, सड़ न इहा उन्हनि वटि थींदी। इन्ही जो नालो आहे बरकत। चए साईं छिके खाधी से मानी, खाई न सघियासीं, बची पई त छा शफ़क़त ऐं अदब आहे ॻाल्हाइण जो। हाणे मशहूर नारा साईं उन्हनि खे ॾिसंदा जंहिंमहिल हथ कढियूं, पाण फरमायूं चइबो त असां कुराड़ा तव्हां खां घणी मानी था खाऊं न। हाणे अधु मानी घणी आहे, ॾे त कंहिं कुराड़े खे अधु मानी, ॾिस त कीअं थो वरी विढ़ई, घर जो सो हुजे, सभ खे गारियूं ॾींदो त मुंहिंजे लाइ रुॻो ज़रूरु रखंदव। असां कुराड़ा चइबो तव्हां खां घणी मानी था खाऊं न, तव्हां जवान थी अधु मानी न छॾाए सघिया आहियो। बाहूं वधी चोसे साईं इहा अधु मानी असां खां बि छॾाइण ॾुखी आहे, जमायत बि न छॾाए सघे। घोर वञूं मदीने जा सुहिणा साईं, तूं जेको फरमाए त सच फरमाए। उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधी अर्ज़ु कयो त क़ुर्बान वञूं, असांखे अल्लाह जो कसम असांजे दिलि में इहे सुवाल हा। हाणे मूंखे ॿुधाए त तोखे असांखे बैतुल्लाह जो तवाफ, उन जी ज़ियारत, मिना, अरफात, इहे जेके शयूं सफ़ा मरवा मदीने जे साईं ॾसिया आहिनि न असांखे, उन सां गॾु निमाज़ में सरकार ॾसी, सभु नेक कम सरकार ॾसिया आहिनि, उन्हनि जा अजुर ॾसिया आहिनि। हाणे जेको दिलि जूं ॻाल्हियूं करे थो, उन जा जवाब सचा या न। हिकु त अहिड़ी लाइट हई अथई जो हिन बती खां परियां त नज़र ई नथा अचनि, वरी हीअं थो कयां त मूंखे ॾिसण में अचनि था। अॻे हिकिड़े अधु उमिरि खां पोइ ॿी शादी कई, माण्हुनि खे हूंदा थी शादी जा शौक़ु, अॼु त मायूं वीचारियूं ईअं बिना बुरके जो घुमंदियूं त कुराड़नि खे बि शौक़ु थी था पवनि, वरी भला ॿी शादी कई। पोइ जंहिं महिल ईअं अधु उमिरि खां पोइ ॿी शादी कई त अॻे पंध आहे, पोइ हिकिड़े दफ़े हीअं आयो, पोइ असांजे पासे ॾे ॾहीं झुकरे दड़े को भुटनि जो शहर आहे, पोइ त रस्तो न पियो पियो करे, अधु मंझंदि जो पियो करे, इहो भुटनि जे शहर ॾे रस्तो कहिड़ो आहे हीअं। चए अदा हाणे ॿ टे ॾींहं घर वारी खां थोरी परहेज़ कर न त इहा बि दीद हली वेंदी। सो उहा ॻाल्हि कान्हे, अल्हम्दुलिल्लाह उहो मालिक जो करम आहे। पर हे लाइट अहिड़ी तिखी आहे जो टोटल अख में थी लॻे, पहिरियों दूध नज़र ई नथो। सुहिणा मदीने जे सुहिणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿुधो जॾहिं तव्हां पंहिंजे घर खां निकिरंदा आहियो, हज जो इरादो की, घरों निकिते पैसा भरियई, मुंहिंजो मुर्शिद कामिल मशहूर वारो साईं पिया फरमाइनि, ओ मुस्लमान मदीने जे साईं फरमायो आहे जंहिं हजर अस्वद मुबारक खे चुमी ॾिनी, अल्लाह फरमाए थो ईअं सम्झे ॼण मुंहिंजे हथ मुबारक खे चुमी ॾिनई। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे हथ मुबारक खे चुमी ॾिनई। मशहूर नारा साईं फरमाइनि पिया उन टाइम में लख वॾी ॻाल्हि हो, फरमायूं त लख लॻनी करोड़ लॻनी, अड़े दुनिया लुटा रब करीम जे हथ मुबारक वञी चुमी ॾई।
सरकार फरमाइन था जॾहिं तव्हां बैतुल्ला शरीफ जे लाइ घरऊं निकिरंदा आहियो ऐं मस्जिद हराम ॾे हलंदा आहियो ज़रूर सवारी ते वेंदे तॾहिं उठनि ते वेंदा हा घोड़नि ते वेंदा हा या पंध वेंदा हा सरकार फरमाइन था तव्हांजे सवारी जे हर कदम ते हिकिड़ो सवाब लिखियो वेंदो आहे ऐं हिकिड़ो गुनाह ख़तम कयो वेंदो आहे। अब घणा पेर थींदा हितां पाकिस्तान में महबूबा ने फरमायो तहांजे बे सवाल जो जवाब इहो आ जॾहिं तहां तवाफ कंदा आहियो तवाफ करण खां पोइ तहां पुछो पिया असां 2 रकातूं पढ़ंदा आहियूं पढ़बो आहे मक़ाम इब्राहिम को 2 रकातूं नफिल उन्हीं जो अजुर हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद में को गुलाम हुजे वो गुलाम आजाद कयो एडो सवाब थव। सरकार फरमाइंदा तहांजे 3 सवाल जो जवाब इहो आ जेको सफा ऐं मरवे जा 7 चक्कर जे सही करे हज जे दौरान त 70 गुलाम आजाद करण जे बराबर सवाब। पिरी पगदार सोना शफादार शफात करण वारा महबूब ता फरमाइन पिया जॾहिं तहां मैदाने अरफात में वञी बीहंदा आहियो वकूफ कंदा आहियो मैदाने अरफात में हाणे हाजी वञी वेठो उते बीठो आ के वीचारा रोईंदे ई बीठा के इलाज कंदा बैठा मुंहिंजा मुर्शिद कामिल बि हज ते आ मशहूर नारा साईं पो तॾहिं वठबा हा तंबू हाणे अरफात ऐं मिना में चपे चपे पानी आ पानी न मिलंदो हो अरफात में गर्मी खाईंदी ही तंबू पंहिंजा वठबा हा फ़कीर नबी बख्श को ॿुधाए त साईं बादशाहन तंबू पंहिंजो अलॻि वरितो असां जेके हुयासीं असां सभिनी खे मनो फरमायूं त मुंहिंजे तंबूअ में केर बि न अचे मनो थी वई चे साईं इहो कचरी मंझंदि जो पहतासे बेपहरी थी वई निकताई कोन मां पंहिंजी घरवारी खे चयो झातड़ी त पाया त साईं कहिड़ी इबादत अंदर करे थो त असां बि त उहा इबादत कयूं जेका मुर्शिद करीम तो इबादत करे चे मुंहिंजी घरवारी वई हीअ झाती पाए रोंदी आई माखे चयई त मिट्टी ते रोइन था वेठा मिट्टी खणी पंहिंजे मथे में हीअ विझनि था वेठा त ओ मुंहिंजा रब माखे माफ़ी ॾे मां तुंहिंजो बानो तोखे मिनत थो कयां। अड़े जन जे चेहरे मुबारक ॾिसण सां गुनहगार फ़कीर थी विया उहे पंहिंजे रब जे दर ते अहिड़ी आज़ी न्याज़ी कनि ऐं असां गुनहगार ज़मीन आसमान खां वॾा गुनाह कयूं पोइ बि फ़ख्र सां घुमंदा था। बेटा ईज़ाईंदो फरमाए तड़े तू घुम त तन सां घुम जेके घुमी था ॼाणनि मता साण ॿियनि तू घुमी गुमराह थिए वेह तनी सा वेह जेके वेही था ॼाणनि मता साण ॿियनि वेही वाट विञाई। सरदार अड़ियन आधार ताजदार इमामुल अंबिया हजरत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था जॾहिं अरफात ते वञी बानड़ो बीहंदो आहे त अल्लाह ताला उन्हनि बाननि ते मलाइकनि खे घुराए फ़ख्र कंदो आहे। अबा असांजे मुल्क जो बादशाह जेकॾहिं कंहिं पंहिंजे कारकुन ते फ़ख्र करे सम्झे थो त अॾे छॾींदोसीं या न अल्लाह जो फ़ख्र करे मलाइकनि फ़ख्र पो अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे मलाइको मुंहिंजे बाने खे त ॾिसो वारड़ा बि मेरा थी विया अथसि ऐं मुंहिंजा बाना दुनिया जे कुंड कुंड मां आया आहिनि ऐं अॼु मां ॾे उमेद खणी आया आहिनि त असांखे जन्नत ॾींदो।
या उम्मीद खणी आया हिन पर इन्हनि खे ख़बर कान्हे इन्हनि में एड़ा एड़ा ॿिया आहिनि जन जा गुनाह एतिरा आहिनि जो वारी जा ज़रड़ा थोरा आहिनि मींहं जा कतरा थोरा आहिनि ऐं जेको आहे समुंड जी झंग जेका थींदी आहे उहा बि उन्हनि खां जेका आहे थोरड़ी आहे एॾा वॾा गुनाह अथनि पर मलाइको ॿुधो मां बख़्शे छॾियो मलाइको ॿुधो ये इन सवाल जे लायक न हा मुंहिंजे इन शइ जे लायक न हा ये लायक त न हा पर इन्हनि जो अलाए त छा जेको हाल हो पर तव्हांखे ॿुधायां थो बख़्शे छॾियो तमाम इहो थी हज ते अरफात में बीहण जो अजर रब ॾे सरकार फरमाइनि था पिया त अल्लाह ताला फरमाईंदो मलाइकनि खे त मलाइको इन्हनि जी त मग़फ़िरत मां करे छॾी इन्हनि जी बख़्शिश त मां करे छॾी पर इहे मूंखे ॿिए जी सिफारिश कंदा क़यामत में उहो बि छॾे ॾींदो मां सोना साईं था फरमाइनि पिया जॾहिं तव्हां वञी शैतान खे पथरी हणंदा आहियो या पत्थर खे पथरी नाहे हर तव्हांजे पथरी जे बदिले में तव्हांजो वॾे में वॾो गुनाह माफ़ थी वेंदो आहे भला न त असां शैतान सां साड़ा अलाह फरमायो आहे मदीने जे साईं पत्थर रखोसि पथरी वॾो वॾो गुनाह माफ़ थींदो आहे बाक़ी रहियो कुर्बानी करण अलाह साईं फरमाए थो त इहो तव्हांजो स्टॉक गॾु थो कयां स्टॉक हाणे जेको नौशहर शहर में अचे ऐं हिते अहिड़ो कमु करे एॾो माल ॻोठ ॾे जमो थिए जो बंगला ठही वञनि त इहो भलो या न हा इहो तव्हांजे आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो आहे मुंहिंजा सुहिणा इहे थी सवाब छाजा इहे सवाब थी मदीने जे साईं जे हुक्म ते अमल करण जा तॾहिं अल्लाह ताला फरमायो इन्नल अबरार लफी नईम जेके नेकियूं कंदा नेमतूं ॾींदो मान फुजार लफी जहीम बेपरवाही कंदे हाणे नमाज़ पढ़ी सघंदा अधु निकिरी विया ॼणा असांजो अल्हम्दुलिल्लाह रब नसीब कई अबा तूं बि त पढ़ न हे ॾिसे नथो त ईसा ले सवा पिया था हलनि हे त शुक्राना कजो हिननि जा बचड़ा को बि फ़क़ीर आहिनि अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहिनि अड़े माण्हुनि खे पीउ यादि ई कोन्हे मिल्कियत ते विढ़नि था पीउ सां विढ़िया थी ॾिस जाच त मुंहिंजा सुहिणा हिकिड़ी दुआ थो ॿुधायां या ॻोरे तोखे मां 5 गुनाह ॿुधाया 5 गुनाहनि जी दुनिया में शामत अलॻि 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 हज़रत उमर फारूक जो दौर आहे सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत जो दौर आहे हिकिड़े शहर जा माण्हू डुकंदा आया उते ओचितो बाहि लॻी पर बाहि अहिड़ी लॻी जो ऑस्ट्रेलिया जहिड़ी लॻी हाणे 2 टे ॾींहं ॿुधी अथव ऑस्ट्रेलिया जी बाहि अलाए केतिरा लखे जानवर पखी मरी विया उते बि अहिड़ी बाहि लॻी पर हीअं यकदमि एॾी तेज़ थी वई जो बाघनि खे बि साड़े पई त जायुनि खे बि साड़े पई वणनि ताईं पहुची वई वणनि जा आखेरा बि साड़े पई पखियुनि यकदमि सभु निकिता खलियूं पाणी जूं हुयो जीअं पाणी हणनि ॼण पेट्रोल वारी बाहि ते जो पाणी हण त तीअं उभरे ईअं मच्छर जी यकदमि भॻा हज़रत अमीर उमर साईं ॾे साईं मरी वियासीं बाहि लॻी आहे छा अधु शहर त सड़ी वियो आहे बाक़ी वञी बचियो आहे अधु पर अलाह त चाहे पाणीअ ते अञा तेज़ थी थिए मरी वियासीं पाण फरमायूं त ओ ॿुधो इहा बाहि अल्लाह जे कहर जी निशानी आहे ॿुधो जाए हा मदीने जे साईं जा जेके पढ़ायल आहिनि उहे वलियनि जा बि सरदार आहिनि पाण फरमायूं या अल्लाह जे कहर जी निशानी बाहि आहे इहा पाणीअ सां न विसरंदी इहा तव्हांजे बख़ीलाइप वारी बाहि बुखुल बख़ीलाइप तव्हां बख़ील आहियो
उहा बाहिया चयऊं साईं असां बखील न आहियूं पहाड़ फरमायूं वञो इहा पाणीअ सां न विसरंदी इहा बाहि जेका आहे इहा जेका तॾहिं विसरंदी वञी ख़ैर ख़ैरात कयो मानी माण्हुनि खे खारायो इहा तव्हांजे गुनाहनि जी सज़ा आहे जॾहिं माण्हुनि खे ख़ैरात ॾींदव मानियूं खाराईंदव विसरी वेंदी चवण लॻा साईं ओ असांजा मोमिननि जा अमीर असांजा दर ग़रीबनि जे लाइ मुसाफ़िरनि जे लाइ ॾींहुं राति खुलिया पिया आहिनि असां बख़ील न आहियूं असां ॾाढी माण्हुनि जी ख़िदमत कंदा आहियूं पाण फरमायूं इहो जेका तव्हांजी महिमान नवाज़ी आहे इहा बतौरे आदत आहे बतौरे इबादत न आहे सम्झी वई मानियूं बि खाराईंदा हुआ महिमाननि जी ख़िदमत बि कंदा हुआ ग़रीबनि जी ख़िदमत बि कंदा हुआ पर पाण फरमायूं त इहा बतौरे आदत आहे बतौरे इबादत न आहे वञी सची तौबह कयो बुखल खऊं ऐं ग़रीबनि खे मानी ॾियो अल्लाह जे लाइ ॾिसो त विसणे थी न उतां टुकिया सची तौबह करे ग़रीबनि खे ॾियणु शुरू कयूं अब आजण बा हिते को गैस उछलाए ठुड़प विसणी सम्झो ई सोना हाणे हे वरी मदीने जे सोणे साईं जे बे प्यारे असहाबी ऐं आल मुबारक उनजो सबक ॿुधाए हर गुनाह जी शामत लॻा ॾिस जीअं फरमायई त उहो इलाज लॻो या न लॻो बुखल जे करे पोइ अॼु जो दुकानदार कंहिंखे डंडी हणी कंहिंजा पैसा खाई थो वञे हुन सां ठगी थो करे हुन सां ठगी थो करे इहो त अञा वॾो अज़ाब आहे हिकिड़ो असाबी ज़गुरो थो फरमाए त जंहिंमहिल हज़रत मौला अली हैदर करार खे कंहिं मामले में परेशानी थींदी या का मुश्किल पेश ईंदी या का तकलीफ़ पेश ईंदी त पाण अकेलाई में हलिया वेंदा हुआ ऐं पहिरियों 3 दफ़ा हिननि लफ़्ज़नि में रब खे सॾींदा हुआ कहिड़ा या काफ हा या ऐन स्वाद या नूर या कुद्दूस या अव्वल अव्वलीन या आखिर आखिरीन या हय्यो या अल्लाह या रहमान या रहीम अकेलाई में सद कन 3 भेरा पंहिंजे रब खे ए नूर ए पाकाई जा मालिक ए सभनी अव्वलीन में अव्वल ए सभनी आखिरीन में आखिर ए सदा जिंदा रहण वारा ए आम रहमत करण वारा ए भरपूर रहमत करण वारा मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ फरमाए हे हेठ दुआ थो पढ़ा या साईं दुआ पढ़ंदा हा 13 गुनाह ऐं उन्हनि जा असर हिन दुआ में मौला अली दुआ घुरी आहे